नहमदहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मा। सूरत अल-बक़रा आयत नंबर 229 खां वठी 232 ताईं 229 खां वठी 232 ताईं तर्जुमो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अत-तलाक़ु मर्रतानी, तलाक़ ॿ दफ़ा यानी तलाक़ रजई जंहिंमें रुजू करे सघिजे थो। फ़इम्साकुम बिमारूफ़, पोइ रोके रखो तव्हां भले तरीक़े सां, यानी मुड़ुसनि खे चइबो वञे अगरि तव्हां ॿ दफ़ा तलाक़ ॾिनी आहे त पोइ चाहियो त हुननि खे मारूफ़ तरीक़े सां रोके वठो। ऐं तसरीहुम बि एहसान, या हुननि खे रुख़्सत करियो बहितरीन तरीक़े सां एहसान सां। वला ऐं न यहिल्लु हलाल आहे लकुम तव्हांजे लाइ अन के तख़ुदू तव्हां वापसि वठो मिम्मा हुननि खां उन मां आतई तुमो हुन जेको ॾिनो तव्हां हुननि खे, यानी औरतुनि खे जेको तव्हां माल ज़ेवर जेको कुझु ॾिनो तोहफ़ो तवाइफ़ शैया कुझु बि इल्ला मगर अन के यख़ाफ़ा तव्हां ॿ इहो ख़ौफ़ रखो अल्लाह के न युक़ीमा ॿई ज़ाल मुड़ुस जेके आहिनि से न क़ाइमु रखी सघंदा हुदूद अल्लाही अल्लाह जी हदुनि खे। फ़इन पोइ अगरि ख़िफ़्तुम तव्हीं सभु ख़ौफ़ कयो, यानी कुझु मर्द जे घर वारनि मां कुझु माई जे घर वारनि मां जेके वॾा आहिनि हाणे इन्हनि खे इहो ख़ौफ़ अचे अल्लाह के न युक़ीमा हू ॿ क़ाइमु रखी सघंदा हुदूद अल्लाही अल्लाह जी हदुनि खे, यानी हिक ॿिए जा हक़ अदा न करे सघंदा। फला पस न जुनाह कोई गुनाह आहे अलैहिमा हाणे इन्हनि ॿिनी ज़ाल मुड़ुसनि ते फ़ी मफ़्तदत के कुझु फ़िदिये में बिही ॾे उहा औरत ॾेई करे खुला वठी सघे थी। तिल्क हुदूदुल्लाही इहे हदूं आहिनि अल्लाह जूं। फला पस न तदूहा तव्हां उन्हनि खां अॻियां वधो। वमई यतअद्द हुदूदल्लाही जेको अॻियां वधंदो या सरकशी कंदो ज़्यादती कंदो अल्लाह जी हदुनि खां वधंदो अॻियां फ़उलाइका हुमुज़ ज़ालिमून पोइ उहे माण्हू आहिनि जेके ज़ुल्म करण वारा आहिनि। फ़इन तल्लक़हा फ़ला तहिल्लु लहू मिन बादु फ़इन पोइ अगरि तल्लक़हा तव्हां टी तलाक़ बि ॾेई छॾी, हाणे तलाक़ बाइना थी वेंदी जंहिंखां पोइ रुजू न आहे। फला पस न तहिल्लु हलाल आहे लहू हुन मर्द जे लाइ मिन बादी उन खां पोइ हता एसिताईं जो त कीअं हुअ माई निकाह करे ज़ौजन के मुड़ुस सां ग़ैरहू हिन खां अलावा, यानी ॿिए के मर्द सां हाणे उहा निकाह करे। फ़इन पोइ अगरि तल्लक़हा हू तलाक़ ॾेई छॾे हिन औरत खे, यानी उहो ॿियो मुड़ुसु जेको हिन औरत खे तलाक़ ॾे फला पस न जुनाह को गुनाह आहे अलैहिमा हिननि ॿिनि ते किन ते हिन ज़ाल ऐं हिन जे पहिरें मुड़ुस ते। ऐं यतराजहा के हू ॿई हाणे पाण में रुजू करणु चाहिनि था। इन अगरि सन्ना हाणे ॿिन्हिनि खे यकीन आहे ऐं युक़ीमा त हू क़ाइमु रखंदा ॿई हुदूद अल्लाही अल्लाह जी हदुनि खे। व तिल्क ऐं इहे आहिनि हुदूदुल्लाही अल्लाह जूं हदूं युबय्यिनुहा हू बयानु करे थो इन्हनि खे लिक़ौमी यअलमून उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके इल्मु रखनि था। व इज़ा पोइ जॾहिं तल्लक़्तुम तव्हां तलाक़ ॾेई चुको अनिसाअ पंहिंजी औरतुनि खे, यानी ॿ तलाक़ूं ॾेई चुका आहियो तव्हां औरतुनि खे फ़बलगना अजलहुन्ना ऐं हुननि पूरी कई आहे पहुची वई आहे इद्दत ते मुदत पूरी कई आहे इद्दत जी फ़अम्सिकुहुन्ना पोइ तव्हां उन्हनि खे रोके रखो बिमारूफ़िन भले तरीक़े सां दस्तूर जे मुताबिक़ औ सर्रिहुहुन्ना या हुननि खे रुख़्सत करे छॾियो बिमारूफ़ भले तरीक़े सां। वला तुमसिकुहुन्ना न तव्हां रोकियो हुननि खे दिरारन नुक़सान पहुचाइण जे लाइ तकलीफ़ ॾियण जे लाइ लितअतदू ताकी तव्हां ज़्यादती करो। वमन यफ़अलु और जेको इहो कंदो ज़ालिक इहा ॻाल्हि यानी जेको उनखे ज़बरदस्ती रोकींदो वमन यफ़अलु जेको कंदो ज़ालिक इहो कमु फ़क़द बस तहक़ीक़ ज़लम नफ़्सहू उन ज़ुल्म कयो पंहिंजी ई जान ते। वला ऐं न तत्तख़िज़ू न तव्हां ठाहियो आयातिल्लाही अल्लाह जी आयात खे हुज़वा मज़ाक़। वज़्कुरू निअमतल्लाही ऐं यादि करियो नेमत अल्लाह जी अलैकुम पंहिंजे मथां।
वमा जेका ऐं जेका अंज़ल नाज़िल कई हुन अलैकुम तव्हां ते मिनल किताबी किताब मां यानी क़ुरान मां वल हिकमत ऐं हिकमत मां यइज़ुकुम बिही हू वसियत करे थो नसीहत करे थो अलाह साईं तव्हांखे इन्हनि सां आयात सां पंहिंजी वत्तक़ुल्लाह ऐं ॾिजो अल्लाह खां वालमू ऐं इहा ॻाल्हि ॼाणे वठो अन अल्लाह बेशक अल्लाह बिकुल्ली हर शइ इन शइ खे अलीम ॼाणे थो बेशक अल्लाह ताला हर शइ जो ॼाणण वारो आहे। व इज़ा तल्लक़्तुमुन्निसाअ पोइ जॾहिं तव्हां तलाक ॾेई छॾियो माइनि खे फ़बलगना अजलहुन्ना पोइ हू पूरी करे छॾनि पंहिंजी इद्दत फला पस न तअदुलुहुन्ना तव्हां रोकियो हुननि खे ऐं या किहना के हू निकाह करनि अज़वाजहुन्ना पंहिंजे मुड़ुसनि सां इज़ा तरादो जॾहिं त हू ॿई पाण में राज़ी थी वञनि बइनहुम पाण में हिक ॿिए सां राज़ी हुजनि बिलमारूफ़ भले तरीक़े सां। 2 तलाक़ूं ॾियण खां पोइ अगरि ज़ाल मुड़ुसु चाहिनि त हिक ॿिए सां वापसि रहनि त हू निकाह करे हिक ॿिए सां वापसि रही सघनि था भले तरीक़े सां। त पोइ जेके घर वारा आहिनि उन्हनि खे इन ॻाल्हि खां न रोकनि अगरि हू मायूं पंहिंजे वापसि पहिरियनि मुड़ुसनि सां 2 तलाकुनि खां पोइ निकाह करे रुजू करणु चाहिनि ठीकु आहे रही सघनि था 2 तलाकुनि खां पोइ वापसि निकाह करणु चाहिनि थियूं पंहिंजे साॻियनि मुड़ुसनि सां त निकाह करे रही सघनि था भले तरीक़े सां। ज़ालिक इहा युअज़ू वसियत करे थो बि इन्हनि सां मनकान जेको मिनकुम तव्हां मां युमिनु ईमान रखे थो बिल्लाही अल्लाह ते वल यौमिल आख़िर ऐं आख़िरत जे ॾींहं ते ज़ालिक इहो अज़का वधीक पाकीज़ आहे लकुम तव्हांजे लाइ व अथर ऐं वधीक साफ़ सुथरो आहे वल्लाहु ऐं अल्लाह यालमू ख़ूब ॼाणे थो व अंतुम ऐं जॾहिं त तव्हीं ला तालमून तव्हीं इहो नथा ॼाणो। सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।